नाज़िर मिरपुर ॿरड़ो जे ॻोठ शेख मोहम्मद पहोड़ में बिजली गैस स्कूल ऐं रोड समेत ॿियूं सहूलियतूं न मिलण सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। ॾिसूं था सिराज अहमद पहोड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मिरपुर ॿरड़ो लग ॻोठ शेख मोहम्मद पहोड़ में मौजूद हूं। हिते जेको आहे 30 सालनि खां वठी हिते ना कोई स्कूल आहे, ना कोई रोड आहे, ना कोई ॿियूं बि सहूलियतूं न हुजण सबबि अचो त हिते जे ॻोठण हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। हिननि जो वधीक छा चवणु आहे? ना स्कूल आहे, ना अस्पताल आहे, ना असांखे को निकिरण जो को चारो बि आहे। सो असां सां तमामु नाजाइज़ी आहे। अमीर करनि था, अमीरनि खे हर शइ मिले थी। रस्तो ॾींदासीं, स्कूल ॾींदासीं, असांजा ॿार महरूम आहिनि। कोई पढ़ण जहिड़ो न आहे। 10-10, 20-20 ॿार घरनि में वेठा आहिनि। छा आला अमलदारनि खे असां गुज़ारिश था कयूं, असांजो इहो जेको अर्ज़ु ख़ुदारा पंहिंजो गरीब जीअं बि सम्झी करे असांजो कबूल। असां ॾाढी तकलीफ़ आहे। असांखे न रोड आहे, न रस्तो आहे, न स्कूल आहे। असां वटि जहिड़ी का एमरजेंसी थिए थी त असां ॾाढा मजबूर हलाक थियूं था। रस्तो कोन्हे को, काॾे खणी असां काॾे वञूं। असांजो अर्ज़ु आहे असांजे ॻोठ शेख मोहम्मद पहोड़ में या ॻोठ शाहबाज़ खान मांझी खान पहोड़ में का बि सहूलियत हिन टाइम ते न ॾिनी वई आहे। वोट वठण जे लाइ अचनि था सभु नुमाइंदा असां वटि, उन टाइम बसि अच वञ हूंदी आहे, का ख़बर सुध न आहे हूंदी। हिन टाइम ते असां स्कूल खां महरूम आहियूं। नंढा नंढा असांजा बचड़ा आहिनि, तव्हां ॾिसो था बेरोज़गार आहिनि, सॼो ॾींहं में खेॾनि था। हर सहूलियत खां महरूम आहे। ना असां वटि रोड आहे, रोड बि डॉक्टर सोराब खान ॾिनो 2009 में, जेको का शइ पथर विझी 1 किलोमीटर में पथर विधऊं, बाक़ी उहे ठेकेदार पैसा खाई विया आहिनि। असांखे साईं हिते रोड जी सहूलियत बिल्कुलु न आहे। राति खां वठी बरसाति थी आहे, असां ज़लील थिया आहियूं। रस्ते तां तव्हां हालत ॾिसी सघो, मोटरसाइकिलनि जी, माण्हू रस्ते वारा पंधि वञनि, काॾे टपनि। कैमरामैन गुलाम अब्बास सां गॾु सिराज अहमद पहोड़, मेरान टीवी, मीरपुर।